नाज़रीन ख़बर ॾिनी पिया कि उबाड़ो मां उबाड़ो सिंध में ॻोठ ॿोड़ी जे बिजली बहाली लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॾिनी पिया कि दी CBS टाइम्स जे बानी शफ़क़त ख़ान सोलंकी अमीर जमायत उलमा इस्लाम UC ॿोड़ी मुफ़्ती नज़ीर अहमद सोलंकी जे सदे एहतजाज कयो वियो। दी CBS टाइम्स जे बानी शफ़क़त ख़ान सोलंकी अमीर जमायत उलमा इस्लाम UC ॿोड़ी मुफ़्ती नज़ीर अहमद सोलंकी नायब अमीर जमायत उलमा इस्लाम UC ॿोड़ी मौलाना सलीमुल्लाह सोलंकी मौलाना निज़ामुद्दीन सोलंकी ऐं सोशल वर्कर जमालुद्दीन भट्टी जी क़यादत में ॻोठ ॿोड़ी जे बिजली जे बहाली लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में ॻोठाणनि जी शिरकत। एहतजाज खे ख़िताब कंदे समूरनि अॻवान जो चवणु हो त जदीद दौर में ॻोठ ॿोड़ी खे अंधनि जी दुनिया सम्झी बुनियादी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। ॻोठ ॿोड़ी में बिजली, गैस, सिहत तोड़े तालीम जे का बि सहूलियत मौजूदु नाहे। शफ़क़त ख़ान सोलंकी ऐं मुफ़्ती नज़ीर अहमद सोलंकी वधीक मुतालबो कंदे चयो त ॻोठ ॿोड़ी जी बिजली जल्द अज जल्द बहाल कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।